तो शेरबाद असां यारी निभाई है। यह गाल तुझे ठीक है शेरबाद खां, पर मुझी सलाह वठ या निकरण जी कर, छुची मुर्ख टामू लगो पियो है। न बंगला न मुसा न जमाल खाना इन नेमत मुसा यो चढ़ गया। मैं वही बस करे विया। मां उन्हनि सां अहिड़ो अचर कंदसि जो रतो उन्हनि जी बघेड़ बि न छॾींदा। हानि खे हासिल करण मुंहिंजो ख्वाब आहे, ऐं इहो ख्वाब हानि खे हासिल करण खां पोइ ई पूरो थींदो। सदको वञे सरदार साईं, तव्हां जेके ख्वाब ॾिठा आहिनि ज़रूर पूरा थींदा। मां हानि खे हासिल करे हुनजे मुंहं ते अहिड़ो चमाटो हणणु चाहियां हुनखे ख़बर पइजी वेंदी तो बाला जे इश्क ऐं मोहब्बत जो अंदाज़ कुछ अलग है। जेकॾहिं मां ईअं न करिया हा त हिकिड़ो वॾो तूफ़ान उथे आहे जंहिंखे केरु बि रोके न सघे हा, जंहिंमें सभु माल जी ॻरी ख़तम थी वञनि हा। तव्हां हुकुम कयो हा, तव्हांजे हिक इशारे ते ही जमाल पंहिंजो सिर कलम करे छॾिया। मां मजबूर आहियां सरदार साईं, हाणे जेको कुछ कंदुसि उनजो ज़िम्मेवार तूं हूंदे। तूं सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।